अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 312 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 313 किस्त नंबर 81। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरा जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों, हिते तव्हांखे कैमरा जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 314 किस्त नंबर 81। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु रबन डायरेक्टर तरफ़ निहारे रहियो आहे। दोस्तों रबन खे हिन डायरेक्टर सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे, त हुन खां अॻु में कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी ऐं राणो पंहिंजा डायलॉग चई रहियो हुयो त रबन अचानक राणे जी तरफ़ ध्यानु कयो। हीअ ॾिसो दोस्तों, इहा मिस्टेक कैमरामैन जी आहे, रबन जी न आहे। कैमरामैन जल्दबाज़ी करे कैमरा ऑन करे छॾी जॾहिं त रबन अञा सम्झी रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं जंहिं महिल राणे पंहिंजा डायलॉग चया त उन वक़्तु रबन सम्झी वियो त हाणे सीन चालू थी चुको आहे ऐं पोइ अचानक पते निहारियई। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 315 किस्त नंबर 81। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे ही माइक मैन जो पाछो नज़र ईंदो ऐं दोस्तों ही वरी हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिं शख़्स जो पाछो नज़र ईंदो। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त हिते तव्हांखे ही माइक मैन जो पाछो नज़र ईंदो ऐं दोस्तों ही वरी हिन ड्रामा मेकिंग जी टीम मां कंहिं शख़्स जो पाछो नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 316 किस्त नंबर 81। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु बाई हिन खट जे लॻभॻि भरिसां बीठल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो हिन सीन में त हीअ माई बाई लॻभॻि हिन खट जे भरिसां बीठल आहे। पर दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे ऐं जीअं ई कैमरा बाईअ जी तरफ़ ज़ूम थी थिए त हाणे उहा खट हिन बाईअ खां काफ़ी परे आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां जेका खट बाईअ जी बिल्कुलु वेझी हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा ज़ूम थी त उहा खट बाईअ खां एतिरो परे कीअं पियल आहे। दोस्तों हीअ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आई। बहरहाल दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट में ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।